शहदादकोट का ट्रांसपोर्ट का देरीना मसला ताहाल हल न हो सका। शहरी आज भी कंबर लाड़काना जाने के लिए ट्रांसपोर्ट माफिया के हाथों लुटने पर मजबूर और इंतजामिया का दूर दूर तक कोई अता पता नहीं। शहरियों को कंबर बहराम जाना हो तो किराया लाड़काना का अदा करते हैं। कंबर ताईं जेका पब्लिक ट्रांसपोर्ट आहे उहा तमामु जेको आहे अवामी सतह ते अवाम जे लाइ ॼण हिकिड़ो ज़िलत जो सबबु आहे। उन में मां सम्झां थो त हितां जी हिकिड़ी वॾी माफ़िया मुलविस आहे जेका नथी चाहे त हितां खां कंबर ताईं डायरेक्ट वैन जी सर्विस शुरू थिए या हितां खां कंबर ताईं डायरेक्ट बस जी सर्विस शुरू थिए। हाणे वाणी हितां जी जेका उहा ट्रांसपोर्ट माफ़िया आहे जेके माना कखपति मां अरब ऐं तरबपति थी विया आहिनि उहे नथा चाहिनि त माना इहा ट्रांसपोर्ट जेका आहे आवाम जी सहूलियत में हले। चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट खे माना इहा गुज़ारिश कयां थो त आवाम जी सहूलियत खे नज़र में रखंदे शहदादकोट जे माण्हुनि खे सहूलियत ॾियण जे लाइ जेका पीपुल्स बस सर्विस हलाई वई उनखे बहाल करे ऐं उनखे मुनज़म तरीक़े सां कंबर जे लाइ त असांखे लाड़कण जो किरायो ॾिनो पवे। उन खां अलावा वापसी ते असांखे ज़लील ऐं ख़्वार थियणो पवे। ॿ कलाक असांखे बीहणा पवनि था। असांखे बस सर्विस न आहे ऐं वापसी वेगन उतां न आहे। उतां असां ॿिए हंधि वञूं था। उतां खां वठी करे असां शहदादकोट ताईं ज़लील ऐं ख़्वार थियूं था वञूं था। कंबर त असां खां जेको आहे ट्रांसपोर्ट वारा वठनि था लाड़काने जो किरायो, डबल किरायो बि वठनि था। वरी जॾहिं असां वापसी में अचूं था त असांखे ज़लालत थी थिए। हिते माण्हू ॾाढो परेशान आहे। असांजे चवण जो मक़सदु इहो आहे त जेको कुबे खां अचे या जेको आहे त शहदादकोट खां वञे DC ऑफिस में उहो हितां डबल किरायो भरे वञे ऐं जेको आहे वरी जॾहिं वापसी अचे त उहो दरपदर थी वञे, उनखे ट्रांसपोर्ट न मिले, सुवारी न मिले त उहो ॾाढो परेशान थो थी वञे। हाणे असां इहो मुतालबो कंदासीं त जेको शहदादकोट टू कंबर ऐं जेको आहे कुबो टू कंबर इन जे लाइ असांखे अलॻि ट्रांसपोर्ट ॾिनो वञे। शहरियों का मजीद कहना था कि हम ट्रांसपोर्ट माफिया के सामने बेबस और लाचार हैं, क्योंकि सिंध सरकार समेत ज़िले और मकामी इंतजामिया की हट दर्मी और खामोशी की बाइस हम सरेआम ट्रांसपोर्ट माफिया के हाथों लुट रहे हैं। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शहदादकोट।